आलो बरसां संगावती तकरार तां नौजवान खे गोलियूं हणी क़तल कयो वियो आहे। खोरखानी बिरादरी जी ॿिनि धुरियुनि विच में संगावती तकरार तां झेड़ो थी पियो। फायरिंग में नौजवान फिदा हुसैन खोरखानी क़तल थी वियो। वाक़े खां पोइ इलाइक़े में झिगताण वारी सूरतहाल पखिड़ियल आहे। इंतिहाई ॾुखींदड़ ख़बर ॾियूं पिया वांखे प्रियालो खां त प्रियालो भरिसां संगावती तकरार तां ॿुधाए पियो वञे त नौजवान खे गोलियूं हणी क़तल कयो वियो आहे। खोरखानी बिरादरीअ जी ॿिनि धुरियुनि विच में संगावती तकरार तां झेड़ो थी पियो। फायरिंग में नौजवान फिदा हुसैन खोरखानी क़तल थी वियो। वाक़े खां पोइ इलाइक़े में झिगताण वारी सूरतहाल पखिड़ियल आहे। प्रियालो भरिसां संगावती तकरार तां नौजवान खे गोलियूं हणी क़तल कयो वियो आहे। खोरखानी बिरादरी जी ॿिनि धुरियुनि विच में संगावती तकरार तां झेड़ो थी पियो। फायरिंग में नौजवान फिदा हुसैन खोरखानी क़तल थी वियो। वाक़े खां पोइ इलाइक़े में झिगताण वारी सूरतहाल पखिड़ियल आहे। प्रियालो भरिसां संगावती तकरार तां नौजवान खे गोलियूं हणी क़तल कयो वियो आहे।